200 साल कदीमी जश्न ईद मिलादुल नबी सकरन हुजूर सरवर कौनैन जिन जी शान में हर साल जी आईना सालवी सालियानो जश्न विलादत इंतहाई अकीदत एहतराम सां मुमताज़ अहमद खेड़ो जी रिहाइशगाह खेड़ा हाउस सकरन ते मल्हायो वियो, जंहिंमें सिंध जे मारूफ़ नात ख़्वाननि एहतशाम अफ़ज़ल बम्बरो इमदाद हुसैन अत्तारी इल्ताफ़ हुसैन भट्टी ऐं ॿियनि बारगाह रिसालत मां बि सना ख़्वानी पेश कई। महफ़िल में शहर जे चूंड शख़्सियतनि खां सवाइ उलमा इकराम, हाफ़िज़ इकराम ऐं आइमा इकराम वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त कराची मां ख़ुसूसी तौरु अल्लाह बख़्श बिरोई अब्दुल अज़ीज़ मस्तोई, इंजीनियर सुहेल मलिक ऐं अली सैफ मल्ला समेत काज़ी जावेद सनाई, सैयद एहसान अली शाह, नवीद वली किरियो, इलाही बख़्श मक्सी, काज़ी परवेज़ सनाई पिण मेलाद शरीफ़ में शिरकत कई। उन मौक़े ते मेज़बान निसार अहमद खेड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सूणे आका जो मीलाद ऐं उर्स शरीफ़ जी ख़ैरात असांजे ख़ानदान गुज़िरियल लॻभॻि 200 सालनि खां कंदो अचे, जंहिंजी तारीख़ 29 रबीउल अव्वल जी राति मुक़ररु थियल आहे। हिन उहो बि चयो त खेड़ा ख़ानदान जो रूहानी लाॻापो दरगाह शरीफ़ पीर ज़ाकिर सां ॻंढियल आहे, जॾहिं त असांजा वॾड़ा अॼु बि दरगाह शरीफ़ में मुदफ़िन आहिनि। निसार खेड़ो वधीक ॿुधायो त ही सालियानो प्रोग्राम खेड़ा ख़ानदान जे केतिरनि ई नस्लनि खां जारी आहे ऐं इरादो उहो आहे जंहिंजी औलाद खे पिण हिदायत थियल आहे त असीं हुजूं या न हुजूं पर मिठे मुरसल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मीलाद ता क़यामत हलंदो रहे। उन खां अॻु मीलाद शरीफ़ में शिरकत कंदड़ महिमाननि जो शौकत हुसैन खेड़ो, मोहम्मद उर्स खेड़ो, आशिक़ हुसैन खेड़ो ऐं मोहम्मद अली खेड़ो पारां आदिर भाग कयो वियो, जिन उहो पिण ऐलान कयो त रात जो महफ़िल मीलाद खां पोइ सुबुह जो लंगर आम उर्स शरीफ़ जो एहतमाम थियल आहे।